अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दे हाल वाल किथे अॼुकल्ह घुम रही? किथे ही पाड़े में घूम के किथे हूं? ए अॼु चोथों ॾींहुं आहे मां तो ॻोल्हियां पोइ मूंखे तो मिली ई कोन थो छो? किथे ही फिरूं किथे तू गुम लॻो पियो आहीं असां हिते ही फिरूं। मूंखे ॾे हाल वाले पैसा कोन ना थी अञा ताईं काऊं ॾींहुं आहे अॼु तो मूंखे पैसा न ॾिना न बणा एतिरो त केरु इंतज़ार ई कोन कंदो आहे। तूं मूंखे रुगो पंध बि कराईंदो अथई काऊं पंध मां तो ठाहियां यार पैसा केड़ा घणा ॾेई जो तू बस अची पंध कया आहिनि ऐं परेशान कयो अथई अता परेशान कयो जो न कयो जो मुंहिंजा पैसा आहिनि न ॾेई जान छॾिया था हरू भरू असां पंध पिया कंदा। हा पैसा तो ॾींदासीं तूं माण्हुनि जे साम्हूं जंहिंमहिल कंहिं महिल असांखे ख्वार जो करी माण्हुनि वटि असांजी इज़त आहे तुंहिंजा पैसा आहिनि कहिड़े वॾी ॻाल्हि आहे तुंहिंजी मिली वेंदा तोखे पैसा पंहिंजा न तव्हांजी इज़त आहे माण्हू जो असांजी इज़त न आहे असांखे मन तूं मोटाए तूं ठलो रुखो असां केॾां वञूं? 5 मिंट छॾ त मां घरां खणी अचां न भला न अॻु में घणा दफ़ा तोखे मूं 5 मिंट छॾियो आहे 10 दफ़ा मूं तोखे ईअं छॾियो आहे वञी थो घर ते पाण घरां निकिरी ई कोन थो खणी थो अचां पक सां मूंखे पैसा ॾींदे न ॾींदे सची रू ॻाल्हि कर पैसा तोखे अॼु ई मिलंदा तोखे तूं 5 मिंट मूंखे छॾ बाबा तव्हांखे पंहिंजा पैसा मिलंदा न तव्हांखे चवां पियो 5 मिंट छॾियो मूंखे त मां वञा घरां खणी अचां न तोखे मूं 2-3 दफ़ा छॾियो आहे भला जेॾी महिल वेंदो आहीं घर त मोटे ई न कंदो आहीं वरी व्यापा करा सॾ करा त पोइ घरां निकिरे ई कोन ॿाहिरि पासो निकिरी पियो असांजी ॻोठ में इज़त आहे चई त जेको ज़ामिन खपे उहो ज़ामिन ॾियईं तुंहिंजो दिमो केरु खणंदो हल त तोखे मां ॾेखारियां त मुंहिंजा घणा दोस्त आहिनि अहिड़ा जो तोखे पक थी वेंदी न न मां ई ॿुधायां पोइ काऊं दफ़ो मां तोखां पैसा घुरी पर पैसा बस ॾियणा अथई नथी ॾियणा हींअर तोखे छॾींदुसि न त तूं इहो गोई हणी वरी ॿिए पासा निकिरी हलियो वेंदे तोखे पैसा अॼु ई मिलंदा जेको चई ॻोठ वारो तोखे ज़िम्मेवार हुजां पक जेकॾहिं पैसा मूंखे न मिलिया त पोइ तूं जेको ॾंड चवंदे उहो तोखे हिकु ई बीण मां भरे ॾींदुसि ठीकु आहे हल ॾिसूं था तुंहिंजो दिमो कहिड़ो थो खणे पैसा अॼु मूंखे कहिड़ी बि हालत में ॾियणा अथई न त घटि न कंदो अथई पैसा तोखे अॼु मिलंदा मूंखे नथो छॾे 5 मिंट घरां थी जाने पैसा मुंहिंजे रे हाणे 5 मिंट तव्हां ज़िम्मो खणो त मां घरां रुगो पैसा खणी अचां घणे टाइम खां पोइ मोटींदेव 5 मिंटनि में असां दिमो खण भले न बाक़ी पैसा मां छिके थो हे जे न मोटियो त अॻु में मूंखां 2-3 दफ़ा ठगी कई अथसि घर में आहे घरां पोइ मोटियो ई कोन्हे को हींअर भले दिमो तूं खण न मोटियो आहे त पैसा तूं भरींदी ठीकु आहे केॾा वेंदो तूं वञ भले होटल जी कजे भाई मूंखे पंहिंजो आज मां न आई तोखे पैसा ई ॾींदो गाॾी चाबी ॾियो त मां न मोटियो आहे त पैसा तूं भरींदे सही आहे न सही आहे अरे 2 कलाक थी विया पूरा अञा ताईं कोन आयो आहे केॾी महिल ईंदो ट्रक जी गाॾी आहे मुंहिंजी दरोई तुंहिंजा 500 या 1000 घणा पैसा ईंदो ई ठीकु आहे 10-15 मिंट इंतज़ारु कयूं था माना अची वञे जे न आयो त पैसा त हुई तोखे भरणा आहिनि भले पोइ जेके बि हुजनि मुंहिंजा दिमो तो खवां तो छॾियो आहे त मां त 2-3 दफ़ा छॾियो त मां मथां 2-3 दफ़ा ठगियूं करे वियो आहे हाणे हींअर जेकॾहिं न आयो त पैसा तूं भरी वाह जो पासि न भागनि मां हाणे अची वियुसि ख़ैर ज़िमो खणंदुमि का ॻाल्हि न आहे पर यार ग्राहक बि ॾिसंदासीं ठीकु आहे ॾिसंदासीं थी वेंदो ज़िमो त खयूं अथमि पर अॻे 2 गाॾियूं काहे हमरा ना करे मुंहिंजी गाॾी मोटे जे गाॾी न मोटी न त हिसाब किताब हिन सां थींदो ध्यान बहुत वाला माल का अजय भाई चाबी खणी आया पैसा हां पैसा खणी आया जा पैसा बकाया केड़ा 100 रुपया हो ने ओ 10 रुपया हो या 100 रुपया बोलिया 10 रुपया किन मिल दिंदे वठ जा वडी गाल 10 रुपया तो वरी राई पियो हफ्ते को मां 2 दिन में वठंदो मैं
यार एक कहिड़ो तरीक़ो आहे 100 रुपया करे मूंखे ज़मानत विधी ऐं परेशान आहे मुंहिंजो 150 रुपया तेल हली वियो उन खां पोइ मुंहिंजी गाॾी अरे हिन सव जे करे मूंखे ज़लील करे छॾियो किथे मुंहिंजो घरु बंदि करे छॾियो वाक़ई मां मथे में सूर करे छॾियो बसि अॼु ॾेई जान छॾाई थी पर आइंदे लाइ हिन खां लेती लेती न करे 100 रुपया को पैसा